गोविंद। बस वैराग इहो ई आहे साध संगत जी, जेको मिलियल आहे उन में शुक्र करण की वधीक मिलियो आहे घटि न मिलियो आहे, ओवरफ्लो थी रहियो आहे। तव्हां अगरि एक्टिवा खणी वञो पेट्रोल भराइण जे लाइ ऐं पेट्रोल एतिरो भरियल हुजे कि उन में थोरो सो बि विझो त ॿाहिरि निकिरणु लॻे त पेट्रोल भराईंदो तव्हां उन में? बसि ईअं सम्झो, जेतिरो भॻवानु ॾिनो आहे पहिरीं ओवरफ्लो थी रहियो आहे, पहिरीं वधीक आहे, ज़रूरत खां वधीक आहे। इहो कॾहिं महसूसु थींदो जॾहिं अखि मथे न रखंदासीं, हेठि रखंदासीं। मथे न ॾिसो, हेठि ॾिसो। असांखां ग़रीब घणा आहिनि जिन खे ठीक सां रोटी नथी मिले, अहिड़ा बि त आहिनि वीचारा। भोजन जंहिंखे ठीक सां न मिले, इन खां वधीक दुख छा थींदो? चवनि था सभिनि खां वधीक अगरि कोई दुख संसार में आहे त कहिड़ो आहे? ग़रीबी। यानी एतिरी ग़रीबी की निर्धनता, खाइण जे लाइ भोजन न हुजे, इन खां वधीक दुख न आहे। नहीं दरिद्र सम दुख जग में आहे। त सुख वरी ईअं हुजे जेके अरबपति खरबपति हुजनि उनखे सुख हुजे? चवनि था न न, संत मिलन सम सुख जग न आहे। संतन जे मिलण जे समान सुख न आहे। अच्छा, असांजे संतनि गहराई सां वीचार करे दरिद्रता जो अर्थ कहिड़ो कयो आहे? ग़रीबीअ जो न कयो आहे। दरिद्रता जो अर्थ कहिड़ो कयो आहे? कि जंहिंखे लालच आहे, जेको पंहिंजे अवस्था में राजी ना है। सुदामे जहिड़ो गरीब केरु हूंदो? पर वो तो चए थो प्रशांत आत्मा, भागवत में उनखे प्रशांत आत्मा यानी विशेष शांति वारो, यानी लालच जहिड़ो कोई दुख न आहे। ऐं संतन जे मिलण जे समान कोई सुख न आहे। हरे राम। तंहिंजे करे भाई याद रखो, परिवार वारा भी धोखो ॾेई छॾींदा आहिनि, झगड़ा थी वेंदा आहिनि, पंहिंजा दुश्मन ठही वञनि देर न लॻंदी आहे, पर संत दुश्मननि जा भी पंहिंजा हूंदा। इन करे संत पूजनि। संतन जो कोई भी दुश्मन कोन्हे, संतन जो कोई भी पराओ न आहे। वसुधैव कुटुंबकम, सॼी वसुधा ही उन्हनि जो कुटुंब आहे, फैमिली मेंबर्स। सॼी वसुधा आहे न धरती, एॾो वॾो विशाल परिवार संतन जो। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल